बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अहसन ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सोजरो न्यूज़। मीरपुर माथेलो मां ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो भरिसां ॻोठ शेर खान छिजण जे रहवासियुनि पारां सेबको इंतिज़ामिया जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। एहतजाज में शरीक ॻोठाणनि फरज़ंद मलिक, क़यूम मलिक, विजय कुमार, राजेश, दिलीप ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त सेबको अमले जे साईं ॾिनो कलवड़ ज़ाहिद अब्बासी, अली मुराद कलवड़ पारां रिश्वत वठी मनपसंद माण्हुनि खे गैर क़ानूनी कनेक्शन लॻाए ॾिना वञनि था, जेका ज़्यादती आहे। उन्हनि चयो त नए मीटर लॻाइण लाइ केतिरा ई चक्कर सेबको ऑफिस विया आहियूं, पर सेबको अमलो असांखे कूड़ा दिलासा ॾेई वापसि करे थो। हुननि चयो त ट्रांसफार्म ते लाइनमैन अली मुराद कलवड़ गैर क़ानूनी कनेक्शन लॻाए हज़ारे रुपया मंथली उगाड़े थो ऐं असांखां बि मंथली जी घुर कई अथसि। हुननि सेबको अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे ॻोठाणनि खे नवां मीटर ॾिना वञनि ऐं बिजली चोरनि तोड़े मुलवज़ सेबको अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे गैर क़ानूनी कनेक्शन ख़तमु कराया वञनि।